नाज़रीन, आवाज़ टीवी नसीराबाद के रिपोर्टर बशीर लगारी ते कातलाणे ऐं मौत मार धमकियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब खिपरो जे कलम धड़ियुनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। रिपोर्ट कयो आहे खिपरो मां असद शाह। खिपरो में प्रेस क्लब खिपरो जे कलम धड़े ने आवाज़ न्यूज़ नसीराबाद जे रिपोर्टर बशीर लगारी खां कुछ ॾींहं अॻु फुर ऐं गुज़िरियल ॾींहं खेसि मिलंदड़ मौतमार धमकियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते प्रेस क्लब खिपरो जे कलम धड़े ने आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सहाफ़ी बशीर लगारी हिकु बेबाक सहाफ़ी आहे। 21 नवंबर ते अणॼातल माण्हुनि खेसि सख़्तु तशदुद जो निशानो बनाए मोटरसाइकिल फुर कई वई। पुलिस बजाए फौरन खे गिरफ़्तार करण जे अगूर निंड सुतल आहे ऐं हाणी ॾोहारी बशीर लगारी खे फ़ोन कॉल ज़रिए मौतमार धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि। हक़ सच लिखंदड़ साफ़ियुनि ते अहिड़ा वाक़िया रोज़ जो मामूल बणियल आहिनि। आवाज़ टीवी जे नसीराबाद जे रिपोर्टर बशीर लगारी ते जेको कातलाणो हमिलो थियो हो, जंहिंखां फुर थी आहे, उन वाक़े जी असीं खिपरो जा सहाफ़ी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कयूं था ऐं वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयूं था हिन जेको कातलाणे हमले में ऐं फुर में जेके बि जवाबदार मुलविस आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे जवाबदार गिरफ़्तार करे सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। हुकूमत जी बिल्कुलु नाकामी आहे। ख़ासि तौर ते सिंध गवर्नमेंट जी नाकामी चवंदुसि जो हू सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम करण में बिल्कुलु नाकाम हुई आहे ऐं मुतवातिर इहे वाक़िया थींदा रहंदा आहिनि। ऐं हींअर बि ताज़ो जेको नसीराबाद में जेको सहाफ़ी आहे बशीर लगारी उन ते हमिलो कयो वियो, वरी जवाबदार उनखे धमकियूं बि ॾेई रहिया आहिनि ऐं पुलिस ख़ामोश तमाशे बणियल आहे। हूअं त सहाफ़त मुल्क जो चौथों थंब आहे, पर पाकिस्तान में असांजा कलम धणी जेके आहिनि उहे जेके गैर महफ़ूज़ आहिनि, ख़ासि करे पूरे पाकिस्तान में, पर सिंध में ख़ासि करे असांजा कलम धणी जेके आहिनि उहे निधणका बणियल आहिनि। उहे जॾहिं बि सच हक़ लिखंदा आहिनि त उनखे हिसाइण जे लाइ पहिरीं त जेको थर्ड ॾिना वेंदा आहिनि, धमकियूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि। जॾहिं उहे धमकियुनि खां बि न आहिनि मुणंदा, पंहिंजी जेका राह ते क़ाइमु दाइमु रहंदा आहिनि त खेनि क़तल कयो वेंदो आहे। दादा, नसीराबाद जे सहाफ़ी जेको आवाज़ टीवी जो आहे बशीर लगारी, उनखे सां जेको उन ते तशदुद करे उनखां जेका फुर कई वई, उनखां पोइ मुसलसल उनखे जेको धमकियूं मिलनि पियूं उन्हनि जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कयूं था ऐं आज़ादु सहाफ़त ॾींहं बि ॾींहं जेके इहे वार थींदा रहनि पिया ऐं सहाफ़ी इन शइ खे कॾहिं बि तस्लीम न कंदा। असां आला अख़्तियारनि खां मुतालबो था कयूं त फौरी तौर ते जवाबदार गिरफ़्तार करे उन्हनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे, ॿिए सूरत में एहतियात जो दायरो वसी कयो वेंदो। प्रेस क्लब खिपरो जे कलम धड़े ने वॾे वज़ीर समेत ॿियनि इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त सहाफ़ी बशीर लगारी खां फुर कंदड़ ऐं धमकियूं ॾींदड़ जवाबदारनि खे फ़ौरन गिरफ़्तार करे सिंध जे कलम धड़नि मां बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में सॼी सिंध में एहतिजाज जो दायरो वसी कयो वेंदो। कैमरा टीम सां गॾु असद शाह, आवाज़ न्यूज़, खिपरो।